पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां गढ़ी ख़ुदाबख़्श में शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरी वई आहे। तव्हांखे ॿुधायूं पिया नाज़रीन, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु ईद जे ॿिए दिहाड़े गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरी। पीपी चेयरमैन सां गॾु वॾो वज़ीर मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल बि मौजूदु हुआ। पीपी चेयरमैन शहीदनि जी मज़ार ते हाज़िरी भरे दुआ घुरी आहे। टाइम न्यूज़ रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी नूर मोहम्मद सुमरो, कहिड़ा तफ़सील आहिनि? पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾिजी गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो पहुची शहीदनि जे मज़ारुनि ते हाज़िरी भरी आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी एसओपीस ते अमल कंदे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, बेगम नसरत भुट्टो, शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ारुनि ते हाज़िरी भरे गुल निशावर करे फातिहा ख़्वानी कई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इंडिया ऐं इसराइल जे ॾाढ में ईद करण वारनि फ़लस्तीन ऐं कश्मीरियुनि जे लाइ ख़ुसूसी दुआऊं कयूं आहिनि, जॾहिं त कोरोना जी टीं ख़तरनाक लहर खां अवाम खे बचाव लाइ पिणु ख़ुसूसी दुआऊं कयूं आहिनि। उन मौक़े ते साणति सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल, मुकेश चावला ऐं साणति ॿिया गॾु हुआ। जी महिरबानी अवां जी नूर मोहम्मद तफ़सील ॾियण लाइ।